सब खां पहिरीं त पाकिस्तान जी पूरी क़ौम खे भाउरनि खे ऐं सभिनी खे जश्न ईद मुबारक, जश्न ईद मिलादुल मुबारक। अॼु को इन मुहिम या रैली कढण जो मेन मक़सदु आहे उहो आहे अवेयरनेस ॾियणु। इहो ॿुधाइण त हिननि पौधनि जो, हिननि वणनि जो वॾो अहम रोल रहियो आहे पंहिंजी ज़िंदगीअ ते। हे वण आहिनि त पाण आहियूं, ऐं जे वण न आहिनि त पाण कोन आहियूं। हिननि जी ज़िंदगी पाण सां मुंसलिक ऐं असां पंहिंजी ज़िंदगी इन्हनि सां मुंसलिक आहे। इहे वण ई पाण खे सिहतमंद ज़िंदगी ॾींदा आहिनि। त हिननि वणनि जो हिकिड़ो तमामु अहम रोल रहियो आहे पंहिंजी लाइफ में, ऐं अलाए छो पाण वणनि सां ॿूटनि सां मोहबत ख़तमु करे छॾिया। सो हिन रैलीअ कढण जो मेन मक़सदु आहे उहो ॿुधाइणु त इन्हनि वणनि ॿूटनि सां तव्हां मोहबत करियो, पंहिंजे घरनि जे अॻियां, पंहिंजे गलियुनि में, घटियुनि में, रोडनि ते शजरकारी करियो, वण लॻायो, माहौल खे सुठो बनायो त जीअं पाण खे साफ़ सुथरी सुठी ऑक्सीजन मिले। शुक्रिया।